दुनिया हिन वक़्तु ॾींहों ॾींहुं तरक़ी जे राहुनि ते गामज़न आहे ऐं ॾींहों ॾींहुं एतिरी तरक़ी वधंदी पई वञे जो हिन वक़्तु जेको इंटरनेट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौरु अची वियो आहे। उन इलेक्ट्रॉनिक मीडिया ख़बरुनि जी रसाई खे एतिरो त सवलो करे छॾियो आहे जो हर मिंट हर सेकंड जी जेका ख़बर आहे उहो माण्हू किथे बि आहे, कहिड़े बि इलाइक़े में आहे, ॿाहिराड़ी में आहे, शहर में आहे या कंहिं बि ख़फ़े में आहे, कमकार में आहे, पर उहा जेका रसाई आहे ख़बरुनि जी एतिरी त सवली थी वई आहे जो हर सेकंड सेकंड जी ख़बर हर माण्हूअ ताईं पहुची सघे थी। को दौरु हुयो जॾहिं माण्हू हिक ॿिए खे पंहिंजनि ॻोठनि जा मिटनि माइटनि जा हाल अहवाल ॾींदा हुआ त उन दौर में माण्हू ख़तो किताबत ज़रिए पोस्ट ऑफिसुनि में लिफ़ाफ़नि में ख़त विझी पंहिंजे ॻोठनि जा पंहिंजे मिटनि माइटनि जा हाल अहवाल माण्हुनि खे पंहिंजनि प्यारनि ॾांहुं पहुचाईंदा हुआ ऐं पंहिंजनि माण्हुनि खे उहे शयूं ॿुधाईंदा हुआ। जंहिंखां पोइ हिकु प्रिंट मीडिया जो दौरु आयो ऐं प्रिंट मीडिया वरी हिकु नए जज़्बे जोश असां मैदान मल्हायो। जॾहिं प्रिंट मीडिया जो नओं दौरु शुरू थियो त उन वक़्त में वॾो कॉम्पिटिशन रहियो ऐं प्रिंट मीडिया दुनिया जूं ख़बरूं न सिर्फ़ु इलाइक़नि जूं पंहिंजनि शहरनि जूं पर नंढनि शहरनि ॻोठनि खां वठी दुनिया जूं ख़बरूं हिकु सहेड़े प्रिंट मीडिया उन अख़बार ज़रिए माण्हुनि ताईं रसाई करायूं ऐं उहे जेके ख़बरूं हुयूं उहे माण्हुनि ताईं अख़बार जे ज़रिए पहुचंदियूं हुयूं ऐं अख़बार जेका आहे उहा हिकिड़ी वॾी सनत थी दुनिया जे अॻियां ज़ाहिर थी ऐं उन सनत जो जेको आहे सो अख़बारी सनत जो हिकिड़ो ख़बरुनि जी रसाई में पंहिंजो वॾो ज़बरदस्त किरदारु रहियो। अॼु बि प्रिंट मीडिया खे तमामु घणो माण्हू चाहिनि था ऐं जेसि ताईं उहा प्रिंट मीडिया या अख़बार नथा पढ़नि पिया तेसि ताईं उन्हनि खे उहे जेके ख़बरूं आहिनि उहे ॼण इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां अणपूरियूं थियूं लॻनि पर प्रिंट मीडिया उन्हनि ख़बरुनि खे पूरो करे माण्हुनि ताईं रसाए थी। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां सिंध टेलीविज़न नेटवर्क जी अख़बार रोज़ानी जीजल जो एतिरो त नाले जो तक़दुस आहे जो उनखे तमामु हिकिड़े प्यार सां ऐं इंतिहाई एहतराम सां उहो नालो वरितो वेंदो आहे। जीजल अख़बार जेका सिंध टीवी जी दिलि आहे ऐं ईअं बि चई सघे थो त सिंध ऐं जीजल जो हिकिड़ो अहिड़ो ॻांढापो आहे जो उहे अलॻि थी नथा सघनि। अख़बार जी जेका सनत आहे उन अख़बार जी सनत हिकु वॾी जेको आहे सो शइ आहे। अख़बार कीअं ठहे थी, अख़बार कहिड़े प्रोसेस में अचे थी, तव्हांखे हिन प्रोग्राम में जो असां इहो ॿुधाईंदासीं त अख़बार माण्हुनि वटि पहुचे थी, सुबुह जो हू पढ़नि था त उन में केतिरा माण्हू इनवॉल्व आहिनि, केतिरा माण्हू उनखे ठाहे तयारु करे ऐं माण्हुनि ताईं पहुचाइनि था, उन में कीअं थिए थी रसाई अख़बारनि जी ख़बरुनि जी कीअं रसाई थिए थी। उन हवाले सां हिन वक़्तु मां जीजल अख़बार में मौजूदु आहियां ऐं जेका अख़बार जी जेका सनत जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदुसि त जेका सभ खां पहिरियां शुरूआति करे थो उहो रिपोर्टर थो करे। रिपोर्टर जी जॾहिं ख़बर इदारे में पहुचे थी ऐं इदारे जा जेके उते सब एडिटर आहिनि, कंप्यूटर ऑपरेटर आहिनि या जेको उते स्टाफ आहे, सथ आहे, उहो जेका सो रसाई करे उहे रिपोर्टरनि जूं जेके ख़बरूं आहिनि उहे ख़बरूं कंप्यूटर जे ज़रिए कंपोज़ करे उनखे कीअं माण्हुनि ताईं पहुचाईंदा। हिते रिपोर्टर मौजूदु आहे जेका असां शुरूआति कंदासीं हिन अख़बार जी ऐं जेका अख़बार जी ख़बर जी जेका ज़ीनत आहे उहा शुरूआति जेका थिए थी उहा अख़बार जे रिपोर्टर सां थिए थी। तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था रिपोर्टर सां त तव्हां जेके ख़बरूं आहिनि कंहिं दौर में ख़बरूं फैक्स ज़रिए उन खां अॻु में टेलीफोन ज़रिए रिपोर्टर इदारनि खे लिखाईंदो हुयो पर हाणे जेको हीउ जदीद दौरु आहे मेल ते अचनि थियूं, फैक्स जो बि सिस्टम ख़तमु थी वियो आहे। कीअं तव्हां ख़बरुनि जी रसाई कंदा आहियो? बिल्कुलु असां ख़बरूं ठाहींदा हुआसीं पहिरियां त उहे फैक्स थींदियूं पर हींअर इहो जदीद दौरु आहे, इंटरनेट जो माहौल आहे त हीअ जेके असां ख़बरूं ठाहींदा आहियूं सवले तरीक़े सां मेल करे छॾींदा आहियूं इदारे खे, पोइ उते इदारे वारा वरी जेके आहिनि उहे असांजूं ख़बरूं सेट करे छॾींदा आहिनि। हीअ अख़बार जेकी दुनिया आहे उनजी मुख़्तलिफ़ आहे, यानी चैनल ते असां वञंदा त उहो हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे FTV ज़रिए, पर हिते मेल थींदी आहे ख़बर, उनखां पोइ फ़ोटो मेल थींदो आहे इदारे में, पोइ उहो लॻंदो आहे ख़बरूं। हीअ अख़बार में ख़बरूं असांजी लॻंदियूं आहिनि त हिकिड़ो रिकॉर्ड हूंदो आहे, हू ख़बर जेकी TV ते हलंदी आहे उहा हली वेंदी आहे, हिकु चकर केरु ॾिसंदो आहे केरु न ॾिसंदो आहे, पर हीअ अख़बार में जॾहिं ख़बर लॻंदी आहे असांजी त उहो हिकिड़ो रिकॉर्ड हूंदो आहे, यानी जंहिंजी ख़बर हूंदी आहे एतिजाज कंदो आहे, मुज़ारो थींदो आहे या वाक़ियो थींदो आहे, उहे उन ख़बर खे सवले तरीक़े सां ॾिसी सघंदा आहिनि। जॾहिं हीअ ख़बर असां मेल कंदा आहियूं त पोइ इदारे खे पहुचंदी आहे। हीअ जेको अख़बार जो रिपोर्टर आहे उनजो चवणु आहे त हुनजो जेको अख़बार जी जेका ख़बर जी रसाई आहे उहा कंहिं दौर में फैक्स ज़रिए ऐं टेलीफोन ज़रिए थींदी, पर हाणे हू हिन जदीद दौर में उहा मेल था कनि
कनि पिया, व्हाट्सअप ते मोकिलीनि था ख़बरूं इदारे खे। ऐं हाणे जेका अख़बार जी शुरूआत थिए थी, रिपोर्टर जी जॾहिं ख़बर मेल ज़रिए हिते इदारे में पहुचे थी त सभ खां पहिरियां जेको कंप्यूटर ऑपरेटर आहे जेको मेल ते रिपोर्टरनि जूं ख़बरूं कढे थो ऐं उन्हनि खे सबिंग जे लाइ पंहिंजे इदारे जे सब एडिटरनि ऐं न्यूज़ एडिटरनि ॾांहुं उमाने थो, उन सां मां तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदुसि। हीअ जेके ख़बरूं अचनि थियूं तव्हां वटि रिपोर्टरनि जूं, इहे कीअं थियूं पहुचनि तव्हां वटि, कीअं रसाई थी थिए? सर मेल ते ईंदियूं आहिनि, मेल जे हिसाब सां पोइ सर्वर में सेव कंदा आहियूं, पोइ ऐं रिपोर्ट ते वरी पोइ कढी जेको सब एडिटर हूंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा आहियूं, पोइ उहे वरी रिपोर्टूं पंहिंजे हिसाब सां ऑपरेटरनि खे ॾींदा आहिनि टाइप कंपोज़िंग करण जे लाइ, पोइ वरी लॻंदी आहे ख़बर। अख़बार जी जेका शुरूआत आहे, शुरूआत रिपोर्टर सां थी थिए, रिपोर्टर खां पोइ जॾहिं उहो कंप्यूटर ऑपरेटर वटि मेल ज़रिए ख़बर पहुचे थी, उनजी प्रिंट कढी उहा सबिंग जे लाइ ॾिनी वञे थी। ऐं वरी हिन कंप्यूटर सेक्शन जो हिकिड़ो इंचार्ज थिए थो जेको उन कंप्यूटर जे समूरनि मामलनि खे ॾिसे थो। ऐं न सिर्फ़ु मेल वारा मामला पर ख़बरूं ऐं जेके फ़ोटू अचनि था मुख़्तलिफ़ शहरनि मां रिपोर्टर मोकिलीनि था, उहे फ़ोटुनि खे ठाहिनि, के फ़ोटू सही न ईंदा आहिनि, उन्हनि खे वधीक ख़ूबसूरत बनाइण जे लाइ, उन्हनि खे चिटो करण जे लाइ उहो कंप्यूटर ऑपरेटर या उनजो जेको इंचार्ज आहे उहो पंहिंजी महिनत ज़रिए उनखे करे ऐं पोइ उते पहुचाए थो पंहिंजे सेक्शन में। उन सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदा। तव्हां कंप्यूटर सेक्शन जा इंचार्ज आहियो, तव्हां वटि जेके ख़बरूं अचनि थियूं या फ़ोटू अचनि था जेके अख़बारुनि में सुबुह जो माण्हू ॾिसनि था, पढ़नि था, इन्हनि फ़ोटुनि खे कीअं था, तव्हां वटि छा सर्विस कहिड़ी आहे? असां वटि मेल जे ज़रिए ऐं व्हाट्सअप जे ज़रिए असां वटि रिसीव थी वेंदियूं आहिनि, ख़बरूं बि ईंदियूं आहिनि, फ़ोटू बि ईंदा आहिनि। उन्हनि फ़ोटुनि खे असां सेव कंदा आहियूं, बाक़ी जेके ख़बरूं आहिनि उहो डिस्ट्रीब्यूट करे सब एडिटिंग में ॾींदा आहियूं, ख़बरूं ठही वेंदियूं आहिनि। उन खां पोइ सिलेक्टिंग कंदा आहियूं जेके फ़ोटू असांखे ऐं ख़बरूं इम्पॉर्टेंट जेके बि हादसा आहिनि या वग़ैरह जेके बि मसइला आहिनि, इम्पॉर्टेंट फ़ोटू सिलेक्ट करण खां पोइ असां हिननि जी माना डमी ठाहींदा आहियूं, पेज ठाहींदा आहियूं। पेज ठाहिण खां पोइ उन में कटिंग करे उनजी ट्रीटमेंट करे उनखे अॻिते प्रोसेस में ॾींदा आहियूं। कलर प्रिंटिंग थींदी आहे, प्रिंटिंग खां पोइ हेठि जॾहिं मशीन ते वेंदो आहे पोइ छपाई थी वेंदी आहे। अंदरि इदारे में ईअं बि थींदो आहे त कम जी विरासत थींदी आहे। कम विरासत जे लाइ हिकिड़नि माण्हुनि खे फ्रंट पेज ॾिनो वेंदो आहे, फ्रंट पेज जूं ख़बरूं ठाहींदा आहिनि। ॿिया उहे माण्हू हूंदा आहिनि जेके बैक पेज ठाहींदा आहिनि। टियां उहे माण्हू हूंदा आहिनि जेके अंदरि मुख़्तलिफ़ पेज आहिनि, शोबिज़ जो पेज आहे या सकाफ़त जो पेज आहे या एडिटोरियल जो पेज आहे, उन्हनि जे हवाले कयो वञे थो। हर कंहिं माण्हूअ जो कमु विरहायल हूंदो आहे। हीअ ॾिसो त अख़बार जो जेको प्रोसेस आहे कीअं प्रोसेस ऐं केतिरो उन में माण्हू जेको आहे सो मसरूफ़ रहे थो। तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो कमु छा आहे हिन वक़्तु जेको अख़बार जो हिते तव्हां वेठा आहियो, कहिड़ियुनि अख़बार जो कहिड़ो प्रोसेस थिए थो, ख़बरुनि जो कहिड़ो प्रोसेस थिए थो, तव्हां छा कंदा आहियो हिते वेही? ज़फ़र, ॻाल्हि असुल में इहा आहे त ख़बरनि जो जेको नेटवर्क आहे उहो हींअर दुनिया में वसी थी चुको आहे ऐं असां वटि न्यूज़ में रुॻो रिपोर्टर जी हींअर न्यूज़ ख़बर नथी लॻे, पर हाणे हींअर असां वटि इंटरनेट खां सवाइ ॿियो बि फॉर्मेट तमामु घणो हींअर ज़ाहिर थी चुको आहे। इन में लॻो असीं रिपोर्टर हींअर मोहताज कोन आहियूं। ऐं रिपोर्टर थी सघे त मख़सूस क़िस्म जूं ख़बरूं मोकिले थो, पर हाणे इंटरनेट जो दौरु अची वियो आहे त इन करे असांखे इंटरनेट तां, टीवीअ तां, मीडिया तां ऐं ॿियनि जेको सोर्सिस तां असांखे तमामु घणे पैमाने ते ख़बरूं मिलनि थियूं। उन खां पोइ असां वटि एजेंसियूं जूं ख़बरूं बि ईंदियूं आहिनि, पूरे पाकिस्तान मां मुख़्तलिफ़ उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी एजेंसियूं आहिनि, उन्हनि जूं बि ख़बरूं ईंदियूं आहिनि। त ईअं सम्झो त पोइ इशूज़ असां वटि क्लियर थी वेंदा आहिनि। स्पोर्ट्स जा इशू हूंदा आहिनि, शोबीज़ जा इशू हूंदा आहिनि, इंटरनेशनल ख़बरुनि जा इशू हूंदा आहिनि, लोकल मक़ामी ख़बरुनि जा इशू हूंदा आहिनि। उन खां पोइ वरी सियासी, पॉलिटिकली ऐं समाजी इशूज़ जेके आहिनि उन जा इशूज़ आहिनि। उन खां पोइ उन्हनि खे असीं ख़बरुनि खे सॉर्ट आउट करे मुख़्तलिफ़ मरहल जेके जिन शोबनि में ख़बरूं लॻंदियूं आहिनि असीं ओॾे मोकिलींदा आहियूं। ऐं फ्रंट पेज जूं ख़बरूं जेके ॾिसंदा आहियूं त फ्रंट पेज लॻणियूं ख़बरूं आहिनि उहे फ्रंट पेज ते असीं सेट कंदा आहियूं। बैक जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि जेके ॾिसंदा आहियूं त मर्डर्स आहिनि, क्रिमिनल्स ख़बरूं आहिनि ऐं कुझु सियासी या जेके कुझु घटि अहमियत वारियूं ख़बरूं उन्हनि खे असीं बैक या अंदरनि पेजनि में मोकिलींदा आहियूं। ईअं माना हिकिड़ो प्रोसेस हिकिड़ो हलंदो आहे। ख़बर जी अहमियत जी बि ख़बर पंहिंजी अहमियत पाण ठाहींदी आहे। ख़बर का सुठी हूंदी आहे त उहा फ्रंट में जाइज़ रोकींदी आहे ऐं जेकॾहिं ख़बर जी अहमियत जेकॾहिं घटि आहे त ॼाण त उनखे लोअर में हणंदा आहियूं या उनखे बैक में खणी वेंदा आहियूं। ऐं उहे पोइ असीं मुख़्तलिफ़ सब एडिटर्स असां वटि हिते आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि में असीं उन्हनि खे जेके आहिनि से विरहाए उन्हनि जे हवाले कंदा आहियूं। ख़बर पंहिंजी अहमियत पाण ठाहींदी आहे ऐं ख़बर ई ॿुधाईंदी आहे त हीअ फ्रंट पेज जी आहे या बैक पेज जी आहे या अंदरे पेज जी आहे या
कंहिं मख़सूस पेज जी आहे। उन हवाले सां हिते अख़बारी सनत जे मालिकनि जी त वॾी जेको आहे सो जफ़ाकशी रहे थी, वॾी उन्हनि जी महिनत शामिल आहे, पर अख़बारी सनत जे मालिकनि सां गॾोगॾु जेको हिते अमलो कमु करे थो, जेको सथ में माण्हू कमु कनि था, उन्हनि जी बि हिते जेको आहे सो तमामु घणी जेको आहे सो महिनत आहे। ऐं जेके बि लाॻापियल रिपोर्टर खां वठी इदारे जे पटे वाले ताईं जा जेके माण्हू आहिनि उहे हिन सनत सां लाॻापियल आहिनि ऐं उन्हनि जी बि रोज़ी बि आहे। ऐं उन जे हवाले सां हिते जेके मुख़्तलिफ़ पेजनि ते कमु कनि था उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदा। तव्हां हिते छा कंदा आहियो, कहिड़ो कमु आहे असांजो आहे सभु एडिटिंग, कहिड़ो कमु कंदा आहियो? कमु इहो ईंदो आहे जो ट्रेल सिंध मां जेके ख़बरूं ईंदियूं आहिनि त उन लाइ मुख़्तलिफ़ पेजनि लाइ विराए खणंदा आहियूं, उनखे पोइ पॉलिसी जे हिसाब सां कट कोट करे उनखे हेडिंग वग़ैरह ॾेई कंप्यूटर ताईं रसाई कंदा आहियूं। माना तव्हां अंदरूनी सिंध मां जेके ख़बरूं अचनि थियूं उनखे ॾिसंदा आहियो? जी जी, अंदरूनी सिंध असांजो कमु आहे, उनखे हिसाब सां जेको आहे जेकी हलण जोगी हूंदी आहे उनखे हलाइण लाइ हूंदो आहे, बाक़ियुनि खे रखी करे फिटी करे विझंदा आहियूं, कट कोट करे वरी ऑपरेटरनि ताईं रसाईंदा। हिते हर जेको कमु आहे उहो मुख़्तलिफ़ जेके हिते सथ जा माण्हू कमु कनि था उनखे विरहाए ॾिनो वञे थो। तव्हांजो हिते छा कमु आहे, छा था कयो? जी सब एडिटर आहियां, जेके असां वटि ख़बरूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे असां ठाहे पंहिंजे हिसाब सां जेके मज़लूमनि जो आवाज़ु हूंदो आहे उहो ऐवाननि ताईं पहुचाइण ऐं आवाम ताईं पहुचाइण असांजो कमु आहे। तव्हां हिते छा था कयो पिया, कहिड़ो कमु आहे, कहिड़े पेज ते आहियो, फ्रंट पेज ते आहियो ऐं बैक ते आहियो, कहिड़ो कमु? जी मां फ्रंट पेज ते आहियां। असां हिते फ्रंट पेज ते लीड सेक्रेटरी जी ख़बरूं ठहंदियूं आहिनि, सुपर लीड जी ख़बरूं ठहंदियूं आहिनि। जीअं 3 कॉलम ख़बर ठही पिया हींअर असांजी 3 कॉलम जा 2 कॉलम 1 कॉलम ख़बर हूंदी आहे। असां न्यूज़ इंचार्ज जेको हूंदो आहे ख़बर असांखे सिलेक्ट ईंदो आहे, उनखे पोइ असां ख़बर ठाहे ॾींदा आहियूं, फाइनल कंदो आहे। साईं तव्हां हिते छा कहिड़ो कमु कंदा आहियो? मां न्यूज़ ते आहियां, जेके इंटीरियर खां न्यूज़ ईंदियूं आहिनि उन्हनि ते आहियां। ऐं मूं वटि आहिनि 2 पेज आहिनि, हिकिड़ो 3 पेज आहे ऐं ॿियो आहे बैक पेज। इन खां अलावा 2 पेज ते कुझु ख़बरूं लॻंदियूं आहिनि, सभु मिली जुली करे मूंसां गॾु 3 दोस्त ॿिया बि आहिनि, इश्तियाक दोस्त आहे, ज़ाहिद दोस्त आहे ऐं सजाद दोस्त। असां 3 गॾिजी करे ॿियो 3 ऐं बैक पेज ठाहींदा आहियूं। जेके नुमाइंदा असां ॾे ख़बरूं मोकिलींदा आहिनि उन में असां जेको थोरी घणी रदो बदल करे, जेकर का ग़लती का हूंदी आहे, का ख़बर सिधी करे, जंहिंखे चवंदा आहियूं त सबिंग करे उहा ठाहे ठोके असां हेडिंग ॾियूं उनखे। उहो असां तव्हांजो कहिड़ो कमु आहे, तव्हां कहिड़े पेज ते कमु कंदा आहियो स्पेशली, या ओवरऑल सभु शयुनि खे ॾिसंदा आहियो, छा कमु आहे? साईं तक़रीबन घणियूं शयूं ॾिसणियूं थियूं पवनि। हिते त फ्रंट पेज ते हींअर मां लीड पियो करायां, जेका सुभाणे असांजी लीड हूंदी, ऐं घणियूं शयूं संभालणियूं थियूं पवनि। फ्रंट पेज जा जेके माना ख़बरूं आहिनि उन्हनि जी सिलेक्शन थी वई, उन खां वठी फ़ोटो सिलेक्शन, माना फ्रंट पेजिस जा टोटली मामला ॾिसणा था पवनि। जेके ख़बरूं तव्हां लॻायो था हेडिंगूं, फ्रंट पेज त हिकिड़ो अहम पेज हूंदो आहे जंहिंमें इंटरनेशनल समेत नेशनल ऐं कॾहिं कॾहिं मक़ामी ख़बर बि का अहिड़ी हूंदी आहे जेका लीड जी ख़बर निकिरंदी आहे। उन जी कीअं तव्हां तजवीज़ तव्हां पाण कंदा आहियो या कंहिं सलाह मशवरे सां, या इदारे जी पॉलिसी बि? हिकु त इदारे जी पॉलिसी तमामु अहम हूंदी आहे, जेको इदारे जी पॉलिसी आहे उन तहत उनखे बि फॉलो करिणो पवंदो आहे। ऐं रही ॿी ॻाल्हि त ख़बर पाण ई ॿुधाईंदी आहे त भई हीअ लीड जी ख़बर आहे या 3 कॉलम थी सघे या डबल कॉलम थी सघे थी। उन खां पोइ थी ॻाल्हि अचे त मुशावरत बि सभई दोस्त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाण में करे वठंदा आहियूं। रमज़ान साहिबु आहे, साईं शाहनवाज़ साहिबु आहे, उन्हनि सां सीनियर दोस्तनि सां मुशावरत कंदा आहियूं त कहिड़ी लीड हुजणु खपे, कहिड़ी सुपर लीड हुजणु खपे, या माना इहे सभु शयूं ॾिसणियूं थियूं पवनि। बाक़ी ख़बर त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त ख़बर त पाण ॿुधाईंदी आहे, लीड ही आहे, सुपर लीड ही आहे, या ही ख़बर केतिरो कॉलम लहे थी उहा ख़बर पाण डिफाइन करे थी पाण। हिते जीअं अख़बारुनि में इश्तिहार ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में, कंपनियूं जेके मोकिलींदियूं आहिनि इंग्लिश में, उर्दू में, पोइ उन्हनि जी वरी ट्रांसलेट करे सिंधी में पंहिंजे जंहिं ॿोलीअ में अख़बार हूंदी आहे उन ॿोलीअ में ट्रांसलेट करण जे लाइ बि महारत जो कमु आहे। उनखे बि जेको आहे सो हिकिड़ो सेक्शन ॾिनो वेंदो आहे ऐं उहे इश्तिहारनि जे लाइ बि अलॻि माण्हू हूंदा आहिनि। ॿियो पेज मेकर जो बि हिन में वॾो किरदारु हूंदो आहे। पेज मेकर बि अख़बार जी जेका सूंहं आहे उहो वधाईंदो आहे। उन हवाले सां हिते पेज मेकर बि मौजूदु आहे, उन सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त तव्हांजो छा कमु आहे? पेज मेकर तव्हां कीअं अख़बार जी सूंहं में खे वधायो था ऐं छा तव्हांजो कमु आहे? सर पहिरीं ॻाल्हि त अख़बार जो पेज जेको मूं वटि आहे उहो आहे शोबिज़ इंटरनेशनल स्पोर्ट्स ऐं इंट्रस्ट।
असां वटि पहिरीं त माना नुमाइंदा जेके ख़बरूं मोकिलींदा आहिनि उहे ईंदियूं आहिनि सब एडिटरनि वटि। सब एडिटरनि वटां उन्हनि में हेडिंगूं वग़ैरह ठही असांखे हेडिंगूं ठाहे ॾींदा आहिनि। उहो असां उन्हनि खे पेज में सेट कंदा आहियूं, माना जंहिंमें फ़ोटू लॻाईंदा आहियूं, स्पोर्ट्स जा हूंदा आहिनि, शोबिज़ जा हूंदा आहिनि, इंटरनेशनल जा हूंदा आहिनि, दिलचस्प फ़ोटू हूंदा आहिनि। पेज ठाहिणु सॼो माना उते ई कंप्यूटर ते, अॻे त हूंदो मैनुअल पेस्टिंग थींदी हुई, हथ सां सॼी हिकिड़ी ख़बर करे, पर हींअर इहो आहे की कंप्यूटर जो दौरु अची वियो आहे। सॼी अख़बार माना कंप्यूटर ते ई पेज मेकिंग कजे थी। तव्हांजे साम्हूं आहे कमु जेको आहे हींअर। तव्हां पेज मेकिंग करे पोइ कहिड़े प्रोसेस में इहा शइ साईं? हिन पेज ठाहिण खां पोइ असां माना प्रिंट कढंदा आहियूं, उन खां पोइ वेंदी आहे पेस्टिंग ते। पेस्टिंग खां पोइ ईंदो आहे मशीन सेक्शन में। मशीन सेक्शन में उते माना प्लेट ठहंदी आहे हिनजी। प्लेट ठहण खां पोइ छपाई लाइ मशीन ते लॻंदी आहे प्लेट, उन खां पोइ छपाई शुरू थींदी आहे। छपाई खां पोइ जेको मरिहलो आहे उहो आहे अञा टियों स्टाप आहे जेको बाइंडिंग सेक्शन आहे। उहो बाइंडिंग सेक्शन वारा माना अख़बार जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि मुख़्तलिफ़ शहरनि में अख़बारूं मोकिलण लाइ बंडल वग़ैरह ॿधी पोइ गाॾियुनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ स्टेशनुनि ते उहे अख़बार पहुचाईंदा आहिनि। माना अख़बार जो शाम जो 5 वॻे खां जीअं कमु शुरू थींदो आहे त राति जो 3 वॻे ताईं मुसलसिल अख़बार जो कमु हलंदो आहे। ऐं उन में को हिकिड़ो अहिड़ो टाइम न आहे हूंदो जंहिंमें केरु वांदो हुजे या वेठो हुजे। मुसलसिल माना हर शइ ते नज़र रखणी हूंदी आहे। ख़बरुनि खे कहिड़ी ख़बर खे किथे अहमियत मिलणु खपे, कहिड़ी ख़बर फ्रंट जी आहे, कहिड़ी ख़बर बैक जी आहे, फ्रंट में बि कहिड़ी ख़बर अपर हाफ जी आहे, कहिड़ी लोअर हाफ जी आहे, हर शइ इहो न्यूज़ एडिटर जो कमु हूंदो आहे। कल्चर या शोबिज़ बि अख़बार जी हिकिड़ी वॾी सूंहं हूंदी आहे ऐं शोबिज़ जे इंचार्ज ऐं उनजो पेज जो जेको इंचार्ज आहे उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। तव्हां छा हिते कहिड़ो कमु आहे तव्हांजो, कहिड़े जेको आहे शोबिज़ जा या कहिड़ियूं ख़बरूं तव्हां? जीअं त मुंहिंजो जेको पेज आहे हिते डेली जीजल में, उते मुंहिंजो इंटरनेशनल आहे, शोबिज़ आहे, स्पोर्ट्स आहे ऐं दिलचस्प जेके ख़बरूं आहिनि जंहिंमें माण्हू दिलचस्पी वठनि था उहे कलेक्शन कयूं था। अॼु कहिड़ियूं ख़बरूं वायुमंडल में आहिनि, इंटरनेशनल छा पियो वहे वापरे, स्पोर्ट्स में छा पियो थिए, कल्चरल छा आहे, असां वटि जेका शोबिज़ आहे उन जे हिसाब सां असां सभु न्यूज़ जेके कलेक्ट कयूं था कहिड़ियूं अहमियत वारियूं आहिनि, के नयूं आहिनि, के पुराणियूं आहिनि, के कीअं आहिनि, छा इवेंट थियण वारा आहिनि, छा अॼु थिया आहिनि, उहे सभिनी खे कलेक्ट करे। रसाई तव्हांजी कहिड़ी आहे? मसइला मूं वटि ख़ासि करे असां कोशिशि कंदा आहियूं डेली असांजी जेका जीजल आहे उन जी वैरायटी आहे त असांजूं पंहिंजूं सिंध जूं कल्चरल इवेंट्स हुजनि, असांजा अदाकार फ़नकार, असांजा स्टेज ड्रामा आहिनि, असांजा जेके ॿिया नंढा नंढा प्रोग्राम ॻोठनि में थियनि था, ख़ासि करे मल मलाखड़ा, असांजो कबड्डी आहे, वंजवटी आहे, जेके रांदियूं ॿाराड़ी में थियनि थियूं, असां रिपोर्टरनि खे असां हिदायत कंदा आहियूं त उहे जेके इवेंट थियनि था पंहिंजियूं शयुनि खे पाण प्रमोट कयूं। इंटरनेशनल शयूं उहे आहिनि जंहिंमें माण्हू दिलचस्पी वठनि था, उहे शयूं असां हिते कलेक्ट कयूं था त जीअं असांजो परचो असांजो ख़ूबसूरत थिए। जीजल अख़बार जी इहा वॾी ख़ुशूसियत आहे त जीजल अख़बार सिंध खे जेको आहे सो ख़ासि तौर ते सिंध जी सकाफ़त खे उन में मल कोॾी कोॾी या जेके ॿियूं रांदियूं अचनि थियूं या कल्चर आहे उनखे नुमायां करे हिन अख़बार में जॻह ॾियनि था। ऐं जेके अख़बारूं थियनि थियूं, अख़बारी सनत थिए थी, अख़बार जा जेके कारकुन थियनि था उन में प्रूफ रीडिंग जो जेको शोबो आहे उन जी बि वॾी अहमियत रहे थी त कंहिं बि क़िस्म जी का हेडिंग में या कंहिं ख़बर जे अंदरि का प्रूफ जी ग़लती न हुजे, का कंप्यूटर कंपोज़िंग जी ग़लती न हुजे, उनखे दुरुस्त करण जे लाइ हिकु अलॻि शोबो क़ाइमु हूंदो आहे जंहिंखे प्रूफ रीडिंग जो शोबो सॾियो वेंदो आहे। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था प्रूफ रीडरनि सां जेके हिते मौजूदु आहिनि त उन्हनि जो कहिड़ो कमु आहे, तव्हां छा कमु कंदा आहियो हिते प्रूफ रीडिंग में, कहिड़ी शइ? साईं हिते असांजो जेको आहे इहो कमु आहे त ख़बरूं असां वटि ईंदियूं आहिनि कंपोज़ थी कंप्यूटर ऑपरेटर तरफ़ां, पोइ असां उन्हनि खे पढ़ंदा आहियूं। हीउ हिकिड़ो इंतिहाई हसास ऐं जेको आहे ज़िम्मेवारी वारो कमु आहे जेको असां तमामु सुठे तरीक़े सां हिनखे चेक कंदा आहियूं। जेका बि ग़लती हूंदी आहे उहा असां हिन दुरुस्त कंदा आहियूं, पेन सां निशान ठाहे ऐं असां कंप्यूटर ऑपरेटर हवाले कंदा आहियूं, पोइ हू जेको आहे उहो ग़लतियूं जेको आहे उहो हिनखे ठीकु कंदो आहे। हीउ हिकिड़ो तमामु इंतिहाई जेको आहे कमु ज़िम्मेवारी वारो आहे, छो जो मुख़्तलिफ़ ख़बरूं में अचनि थियूं, स्पोर्ट्स जूं अचनि थियूं, इंटरनेशनल अचनि थियूं, पॉलिटिक्स जूं अचनि थियूं या बि जेके अचनि थियूं जेको ख़बरूं अचनि थियूं जेको आहे पूरे सिंध मां अचनि थियूं, असांखे उहे सॼी ज़िम्मेवारी सां पढ़णियूं आहिनि। ऐं जीअं त अहिड़ी तरीक़े सां असां ॾिसंदा आहियूं त जीअं का बि ग़लती रहिजी न वञे, छो जो हीअ आख़िर में फाइनल जी जेकी ज़िम्मेवारी असांजी हूंदी आहे प्रूफ रीडिंग जी।
न्यूज़ जे कम में न सिर्फ़ु लोकल मक़ामी पर इंटरनेशनल लेवल जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि जुमिला हूंदा आहिनि उन्हनि जी बि करेक्शन करण वारो जेको मरहलो हूंदो आहे उन्हनि खे सिधो करण वारो मरहलो उहो बि हीअ जेका प्रूफ रीडिंग जी टीम आहे उहा कंदी आहे ऐं उन हवाले सां हिते प्रूफ रीडिंग जी जेका टीम मौजूदु आहे उन में सीनियर दोस्त बि आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था छा तव्हांजी ख़बर जो जेको इहो प्रूफ जी ग़लती जी उनखे तव्हां सिधो था कयो ग़लती सही था कयो कंप्यूटर जी उन में छा कहिड़ी महारत हुजणु घुरिजे महारत इहा हुजणु खपे त उन माण्हूअ खे पंहिंजी क़ाबिलियत हुजे ईअं न थिए जो अल्फाज़ अॻिते पोइते हुजनि यानी कि ग़लति लिखिजी ईंदा आहिनि छो जो सिंधीअ जा के अहिड़ा अल्फाज़ हूंदा आहिनि जेके सम्झो त उबता लिखिजी आहिनि उन्हनि जो ग़लति मतिलबु निकिरी वेंदो आहे उन जे लाइ असांखे एहतियातन उन्हनि खे चङीअ तरह जांचे करे उन्हनि खे अॻिते मोकिलींदा आहियूं तव्हां हीअ प्रोसेस करे प्रूफ जो पोइ उहा कंहिंजे हवाले कंदा आहियो ॿियो प्रोसेस हिन जो कहिड़ो आहे ॿियो प्रोसेस इहो आहे त असां इन्हनि खे ॾिसी मतिलबु चेक करे चङीअ तरह सां उन्हनि जा जुमिला ठाहे लफ़्ज़ ठाहे मोकिलींदा आहियूं कंप्यूटर ऑपरेटर जी पोइ वरी उहे सिधा ई असां लिखी ऐं जेको आहे सो अख़बार में छापे छॾींदा आहिनि हाणे आउं अव्हांखे वठी थो हलां जेको आहे सो आख़िरी जेको अख़बार जो मरहलो आहे प्रिंट वारो प्रिंट कीअं थिए थी उनजी मशीन कीअं कमु करे थी ऐं उन में काग़ज़ कीअं इस्तेमालु थिए थो कलर कीअं इस्तेमालु थियनि था इहो सभु कुझु ॾेखारण जे लाइ हींअर आउं अव्हांखे रोज़ानी जीजल अख़बार जी जेका प्रिंटिंग मशीन आहे उन तरफ़ वठी हलंदुसि ऐं हुते जेके प्रिंटर आहिनि जेके हुते कमु कनि था जेको सथ कमु करे थो जीजल जो उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको आख़िरी प्रोसेस अख़बार जो थिए थो छपाई वारो उहो कीअं थिए थो ऐं उन में घणा मरहला थियनि था उन में केतिरी जेको आहे सो तव्हांजी महिनत शामिलु आहे अचो त तव्हांखे हेठि प्रिंटिंग मशीन में वठी था हलूं ऐं हुते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था नाज़रीन उन खां अॻु जो असीं जेको अख़बार जो आख़िरी मरहलो प्रिंटिंग थिए थो ऐं प्रेस वारी मशीन ते हलूं पर उन खां अॻु में हिकु ॿियो अहम शोबो आहे अख़बार जो पेस्टिंग वारो पेस्टिंग जॾहिं थिए थी पेस्टिंग खां पोइ उहा जेका अख़बार जी कापी आहे उहा प्रिंटिंग मशीन में वञे थी ऐं उहा आख़िरी मरहले में छपाई खां पोइ जेको आहे सो अव्हां ताईं पहुचे थी हीअ बि जेको आहे सो पेस्टिंग वारो शोबो आहे जेको हिते सीनियर आहे उस्ताद उहो पेस्टिंग करे रहियो आहे उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था इहो सभु जेको तव्हां पेस्टिंग कयो था इन जो छा तरीक़ेकार हूंदो आहे छा कीअं पेस्टिंग थींदी आहे हिन जी केतिरी अहमियत आहे ने पेस्टिंग जी पंहिंजी जाइ ते तमामु घणी अहमियत आहे अख़बार में छो पेस्टिंग जो शोबो हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंजो एडिटर खां वठी प्रेस ताईं जो राब्तो हूंदो आहे हिकिड़ो मथां खां सामान वठी पेस्टिंग जो बटर वग़ैरह वठी पेस्ट करे वरी प्लेट वारे ॾे माणा हूंदो आहे प्लेट वारो वरी मशीन खे ॾींदो आहे तॾहिं वञी प्रिंटिंग शुरू थींदी आहे तॾहिं वञी माना अख़बार तव्हांजी ठहंदी आहे ऐं हीउ अहम मरहलो आहे विच में जेको ख़ासि तौर ते जेको पहिरीं त ब्लैक एंड वाइट अख़बार हूंदियूं त ब्लैक एंड वाइट हूंदो मैनुअल पेस्टिंग हूंदी हिकु हिकिड़ी शइ कटे हणंदा हुआसीं पर हाणे इन पेज अचण खां पोइ कलर सेपरेशन बटर ते निकिरण खां पोइ काफ़ी सहूलियत थी वई आहे ऐं काफ़ी हद ताईं माना पेस्टर खे आराम बि मिलियो आहे कंहिं हद ताईं पर आराम खां वधीक इहो आहे जो हाणे खोट माना गुंजाइश घटि थी वई आहे पेस्टिंग जी अॻे जिते 4 पेज अख़बार हूंदी 3 माण्हू हूंदा हुआ हाणे किथे 8 पेज अख़बार आहे त हिकिड़ो माण्हू आहे ऐं हाणे तव्हांखे हली उहो ॾेखारींदासूं त जेके प्लेट कीअं थी ठहे ऐं हीअ जेका पेस्टिंग वारी अख़बार आहे उहा उन प्लेट ते कीअं रखिजे थी ऐं उनजे पोइ जेको आख़िरी मरहलो छपाई वारो थिए थो उहो कीअं थो थिए हलो त तव्हांखे प्रिंटिंग प्रेस ते हली इहे जेके समूरियूं शयूं आहिनि जेको आख़िरी मरहलो आहे उहो कीअं थिए थो तव्हांखे उते था ॿुधायूं हिन वक़्तु असां अख़बार जे आख़िरी मरहलो यानी प्रिंटिंग प्रेस जिते छपाई थिए थी उते मौजूदु आहियूं हीअ जेका अख़बार जी मशीन आहे उन मशीन ज़रिए अख़बार जी जेका छपाई थिए थी उहा छपाई जो जेको सिलसिलो आहे आख़िरी मरहलो उहो थिए थो हिन मशीन में जॾहिं अख़बार पहुचे थी समूरनि प्रोसेस खां थियण खां पोइ जॾहिं उनजी प्लेट ठहे थी हिते उनजी प्लेट ठाही वेंदी आहे ऐं प्लेट ठाहिण खां पोइ अख़बार जो जेको छपाई जो प्रोसेस हूंदो आहे उहो शुरू थी वेंदो आहे उहे अख़बार जी जेके प्लेटूं आहिनि प्लेटूं हिन मशीन में फिट कयूं वेंदियूं आहिनि सभ खां पहिरियां मशीन खे स्टार्ट करण खां अॻु में उनजी सफ़ाई थींदी आहे जिते जेको अख़बार मशीन जो अमलो आहे
उहो मशीन खे साफ़ु कंदो आहे। उन में जेको आहे सो घासलेट ऐं मुख़्तलिफ़ ॿिया केमिकल्स हूंदा आहिनि। उन्हनि खे सफ़ाई खां बाद में हुननि खे कलर जेको आहे सो ॾिना वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ जेको 4 कलर जी अख़बार छापी वेंदी आहे। इहा 4 कलर जी अख़बार सभ खां पहिरियां अख़बार जेको छपाई जो सिलसिलो थिए थो उहो हितां शुरू थो थियो। हीउ जेको अख़बार जो जेको पनो आहे, पनो हिन में लॻाए वञे थो। पने खां पोइ हिन जो जेको ॿियो प्रोसेस आहे उहो हले थो ऐं हीअ मशीन ज़रिए अख़बार जी जेका छपाई जो आख़िरी मरहलो आहे मुख़्तलिफ़ मरहलनि खां थींदी, कलरनि खां ऐं मुख़्तलिफ़ प्रोसेस खां थींदी। हीअ जेके मशीन जा हिसा आहिनि तक़रीबन उन हिसनि खां थींदी आख़िरी स्टेज ते पहुचे थी, अख़बार छपिजी तयारु थिए थी। आख़िरी प्रोसेस बिल्कुलु हीअ आहे त अख़बार जी जेका लास्ट प्रोसेस में हितां थींदी अचे अख़बार हिते पहुचे थी। हीअ हिन वक़्तु जीजल अख़बार आहे जेका छपिजी आख़िरी तयारु थी पहुती आहे ऐं हाणे हिन जी जेको आहे सो अख़बार जी बाइंडिंग थींदी ऐं हीअ मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं जेको हितां जो स्टाफ आहे, हिते जेके मौजूदु हितां जो अमलो आहे उहो हिनखे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ट्रांसपोर्ट ज़रिए पहुचाईंदो। अख़बार जे रिपोर्टर जे ख़बरुनि खां वठी आख़िरी जेको हीउ मरहलो आहे छपाई ताईं जो। अख़बार की छपाई जो हो रही है तो कहाँ से शुरू था, कितने प्रोसेस में हो रही है जो आपके यहाँ मशीन में? सर ये अपना क्या नाम है, पहले हमें जो है रील लगाना पड़ता है। रील लगाने के बाद जो है अपना प्लेटें बनकर आती हैं वहाँ से प्लेट मेकरी से। फिर जो है प्लेटें फोल्ड होने के बाद जो है अपना क्या नाम है मशीन में लगती हैं। मशीन में लगने के बाद कागज़ डलने के बाद जो है कागज़ फोल्डर से आता है। फोल्डर से आने के बाद मशीन चालू होने के बाद जो है इसकी प्रिंटिंग कलर सेट करना पड़ते हैं हमें कि फटनेसिटी जो भी है माना वो पूरी करनी पड़ती है। ही मशीन में ना है जेको सॼी आख़िरी प्रोसेस में वॾी महिनत खां पोइ अख़बार जी छपाई जो सिलसिलो कंदा। अख़बार छपी जॾहिं हितां निकिरे थी त हीअ बाइंडिंग वारा हिते बीठल आहिनि। बाइंडिंग जो सथ आहे हिकिड़ो, हिन जी पूरी टीम आहे। उहा टीम हिननि अख़बार खे बाइंडिंग जे तरफ़ वठी वञनि था ऐं अख़बार जी रसाई में आख़िरी जेको मरहलो आहे उहो हिननि बाइंडरनि जो आहे। बाइंडर अख़बार खे ॿधे थो ऐं उन जा बंडल ठाहे थो। उहे बंडल ठाहे उन मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं मोकिलींदा। हीअ तव्हां कॾहिं खां वठी कमु कंदा आहियो? सर असांजे तक़रीबन जवानी खां वठी हलूं था तक़रीबन 30-35 साल थी विया आहिनि प्रेस लाइन में जेको असां इहो ई कमु करे रहिया आहियूं। कीअं बाइंडिंग थींदी आहे अख़बार खे, कीअं बंडल? सर जीअं त न्यूज़ ॾींदा आहिनि उन खां पोइ मशीन वारा ईंदा आहिनि, मशीन छपींदा आहिनि, उन खां पोइ असां वटि ईंदी आहे। पोइ असां मुख़्तलिफ़ शहरनि जा बंडल रखंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जा बंडल ॿधी ऐं रवानो कंदा आहिनि ट्रेनुनि में, बसुनि में, वैगनुनि में। बाइंडिंग खां पोइ वरी जेको सर्कुलेशन मैनेजर थिए थो, जेको सॼी मुल्क में सर्कुलेशन करे थो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं उहो अख़बार जी रसाई खे यकीनी बणाए थो, उन्हनि जो बि वॾो किरदारु आहे। कीअं था ॾिसो जीजल अख़बार ऐं ॿियूं जेके अख़बारूं तव्हां सर्कुलेशन कयो था, पंहिंजो कहिड़ो सिस्टम हूंदो आहे, ट्रांसपोर्ट कीअं हूंदी आहे तव्हांजी, केतिरा बंडल ठहंदा आहिनि, कीअं वेंदा आहिनि? सर असांजा हिते पूरी सिंध जे हवाले सां डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे हितां। पोइ तव्हां बाईपास सां तव्हां असांजा छोकिरा जेके आहिनि से अख़बार जी बाइंडिंग वग़ैरह कराए पोइ बाईपास ते पहुचंदा आहियूं असीं। आख़िरी मरहलो असांजो थींदो आहे कमकार जे हवाले सां। सुबुह ताईं असां बाईपास ते हूंदा आहियूं। सभिनी सिंध जे माना पढ़ंदड़नि खे असीं अख़बार पहुचाईंदा आहियूं। उन खां पोइ असांजो कमु वाइंड अप थींदो आहे। ऐं इन सां अलावा आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ असांजो सर्कुलेशन जो जेको सिस्टम आहे इहो माना जहिड़ो अख़बार जो किरंगे जो हॾो जीअं चइजे न, सर्कुलेशन सेक्शन इहो थींदो आहे। पोइ माना किरंगो जेकॾहिं मज़बूत आहे त इंसान हली बि सघे थो ऐं कमकार जे हवाले सां पंहिंजा किरदार अदा करे सघे थो। पंहिंजे किरंगो ई कमज़ोर हूंदो त पोइ नाक़स आहे माण्हू। असांखे माना कहिड़े बि सूरत में अख़बार पढ़ंदड़नि ताईं कीअं बि करे पहुचाइणी आहे। जॾहिं समूरा मरहला पूरा थियनि था उन मरहलनि खां पोइ अचे अख़बार अव्हांजे हथनि में पहुचे थी सुबुह जो सवेर। हीअ अख़बार जे सनत आहे ऐं जेका जदीद हिन वक़्तु टेक्नोलॉजी जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौरु आहे। पर उन बावजूदि बि जेका हीअ प्रिंट मीडिया आहे उहा अॼु ताईं बि पंहिंजे उन तसलसल खे बरक़रार रखंदे ऐं पंहिंजी उहो जेके रवायतूं आहिनि पुराणियूं प्रिंट मीडिया जूं उनखे बरक़रार रखंदे अख़बार जी जेको रसाई जो सिलसिलो आहे उहो जारी आहे।